ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। मुंहिंजा आत्मा जो ये शरीर हिकदमि निरोगी आहे। मां शक्तिशाली आत्मा आहियां। सदा विजयी रहण वारी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था, जीअं चईंदा आहिनि न, जहिड़ो अन्न ओड़ो मन, है न। अन्न जो मन ते असरु पवंदो आहे। हिन समय मनुष्य आत्माउनि जो मन अशांत छो आहे, मन दुखी छो आहे, जीवन में ख़ुशी छो न आहे? छो जी मन ॾाढो उल्टा सुल्टा वीचार मन में ईंदा आहिनि। ऐं हुनजी दवाई बि असां वटि आहे, है न। जॾहिं बि तव्हां रोटी खाओ था न, रोटी ठाहिण वारे खे त ध्यानु ॾियणो ई आहे, लेकिन रोटी खाइण वारे खे तव्हां हफ़्तो भर करे ॾिसो। हफ़्तो भर तव्हांखे ई रोटी ठाहिणी आहे न। तव्हांखे ॾाढो वॾो कमु भॻवानु ॾिनो अथई, लेकिन लेडीस अगरि चाहे त ॾाढो ई पुण्य जो कर्म करे सघंदी आहे, लेकिन उहो कंदी न आहे। छो जो हुनखे जो ड्यूटी मिली आहे न, उहो हुनखे नंढो सम्झदी आहे। सोचदी आहे मां बसि इहे ई रोटी ठाहिण लाइ आई आहियां, छा करणु आया आहिनि, है न। नौकिरी धंधो करे करे बि माण्हू खे छा खपे? रोटी, है न। त बाबा चवनि था कि ॾिसो, अगरि माण्हू रोटी ठाहिण वारो इहे ड्यूटी खणी वठे कि असांखे रोटी ठाहींदे समय सुठी रीति ध्यान सां भॻवान जी यादि में रोटी ठाहिणी आहे। जीअं ॾिसो, टीचर पढ़ाईंदे समय ॿियो किथे ध्यानु ॾींदी? अगरि उहा फ़ोन ते ॻाल्हाईंदे पढ़ाए, या मन में ॿियो कुझु वीचार सोचदी रहे ऐं बसि ॿारनि पहिरियों ॿुधायो, उहो मन में कुझु ॿियो सोचदी, दिमाग़ किथे ॿियो हूंदुसि, त ॿारनि खे पढ़ाए सघंदी, है न। लिखल कुझु ॿियो हूंदो, पढ़ंदी कयो ॿियो, लिखल कुझु सम्झाईंदी कुझु ॿियो, अलाए छा लिखंदी। त ॿार चईंदसि न, अरे मैम ऐसे नहीं ऐसे होता है, ये लिखा है ना। वो नौकरी करे सघंदी हुते, है न। त तव्हांजो घर में रोटी ठाहियो था त उन्हनि खे बि त ड्यूटी मिलियल आहे न। लेकिन माण्हू सोचे त अरे रोटी त ठाहिणी आहे, हल फ़ोन स्पीकर ऑन कर, हा भई हीअं थी करे, हा पोइ छा थियो? होॾे माण्हू बसि रोटी टाइम थी वियो, जल्दी जल्दी भई विधी ॾिनी, बसि हा भई कलाक ॿ कलाक जेतिरी बार रोटी ठाहींदा, ओतिरो समय फ़ोन ते बि ॻाल्हाईंदा वेंदा। त पंहिंजी ड्यूटी तव्हां सुठी रीति नथा निभायो न। अॼु टीचर न निभाए त हुनखे कढी ॾींदा न। अॼु दुकानदार अगरि हीअं करे त हुनखे धंधो कस्टमर ईंदो, चईंदो त फ़ोन ते ई आहे। त तव्हां रोटी ठाहींदे समय इहा तव्हांजी ड्यूटी आहे, इहा तव्हांजी जॉब आहे, है न। भले तव्हां सॼे ॾींहं में न थोरो सो टाइम कढो, बसि एतिरो समय। कंहिंजो बि फ़ोन अचे न,
बसि मूंखे हिन समय हा भई 5 मिंट हा भई कुझु कमु हुयो हा ईअं ईअं बसि रखे छॾो है न। जंहिं समय जंहिंजो फ़ोन अचे थो न भई अर्जेंट हूंदो त माण्हू व्हाट्सअप बि करे सघंदो आहे या 2-3 बार फ़ोन कंदो त सम्झो अर्जेंट आहे। ईअं ई कुझु ॻाल्हि ॿुधाइणी हूंदी त भई हिकु बार कंदो न खणंदव त छा थींदो, कटिजी वेंदो न, बसि थी वई ॻाल्हि। छा ॻाल्हाईंदो न, उहो ईअं थी करे उहो ईअं थी करे, वीचारी ॾाढी परेशान आहे। जॾहिं बि कंहिंजो फ़ोन अचे न, स्पेशली जॾहिं तव्हां रोटी था ठाहियो त उन समय हुनजे लाइ दुआ करे, अरे वीचारी जो अगरि हिनखे कोई तकलीफ़ हुजे त हिनजी तकलीफ़ सॉल्व थी वञे, अगरि हिनखे दुख हुजे त हिनजो दुख दूरि थी वञे। बसि खणो ई न। अगरि अर्जेंट कमु हूंदो हुनखे त व्हाट्सअप करे वठंदी या चई छॾो कॾहिं मां इहो फ़ोन न खणा न, मां हेॾे होॾे हूंदी आहियां फ़ोन त न मूंखे ईअं व्हाट्सअप में मैसेज करे छॾिजो छा कमु आहे, त मां जॾहिं बि ॾिसां ईअं त मां कंदमि, लेकिन मां अगरि न ॾिसी न खणी पायां, किथे कमु थी करां त हीअं ॻाल्हि ठाहिण में ठाहे सघंदा आहियो था न। लेकिन असांखे स्पेशली रोटी ठाहिण समय तव्हां छा था करो, तव्हां पंहिंजी ड्यूटी वैसे त सॼो ॾींहुं निभाइणी आहे, लेकिन हुन समय असांखे भॻवान खे यादि करे ई शांति मन सां ई रोटी ठाहिणी आहे, छो जी अन्न जो मन ते असरु पवंदो है न। ऐं जॾहिं रोटी खाईंदा आहियो, माण्हू सोचदा आहिनि असां रोटी खाईंदे हुए सभु मिलंदा आहिनि, कई रोटी खाईंदे हुए असांखे टाइम मिलंदो आहे टीवी ॾिसण जो। रोटी खाईंदे समय मां थोरो फ़ोन ते ॻाल्हाईंदी बि वेंदी आहियां, खाईंदी बि वेंदी आहियां। त इहे नियम चेंज करे छॾो। जीअं डॉक्टर चईंदो आहे न भई तव्हांखे हिन सां एलर्जी आहे, चांवर खाइण सां खुजली थी थिए त चांवर बंदि करे छॾो थोरा ॾींहं। थींदो आहे न कॾहिं कॾहिं कंहिंखे दाल सां, कंहिंखे हिनजी, भई डॉक्टर चए त कीअं माण्हू मञंदो आहे, भई थोरो चबाए करे रोटी खाओ त माण्हू शांती सां खाईंदा। हिते त भॻवानु असांखे चए थो कि अन्न जो मन ते असरु पवंदो आहे, रोटी खाईंदे हुए ॿियनि सां ॻाल्हाए करे रोटी न खाओ, इन सां तव्हांजे शरीर में बि बुरो असरु थींदो आहे, छो ॻाल्हाईंदे खाईंदा आहिनि न त हवा बि अंदरि हली वेंदी आहे, उन सां बि एसिडिटी थींदी आहे। ऐं मुंहुं बंदि करे खाईंदा चबाए करे त हवा बि न वेंदी त एसिडिटी बि न वेंदी। मुंहुं बंदि करे खाइबो आहे न रोटी, त ईअं न सम्झो भई असां त हाणे ई मिलूं था, कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां 5 मिंट रोटी खाई करे भॻवान खे यादि करे पोइ ॻाल्हायो। हीअं बि ॾिसो तव्हां ॻाल्हाईंदा रोटी खाईंदा त कलाकु माण्हू टेबल ते वेठो हूंदो आहे, त 5 मिंट पहिरियों खाई छॾियो भॻवान खे यादि करे। अच्छा तव्हां सोचंदा आहियो असां त कॾहिं साथ में मिलंदा न आहियूं, सॼे ॾींहं में रोटी जे समय मिलंदा आहियूं, है न, रोटी जे समय टीवी था ॾिसूं, लेकिन तव्हां कॾहिं ईअं सोचंदा आहियो कि असां सॼे ॾींहं में हिकु साथ न मिलंदा आहियूं, भॻवान खे साथ में कीअं यादि करूं। तव्हां सोचो भई इहो असां साथ में वेठा आहियूं, हल ठीकु आहे 5 मिंट असां भॻवान खे यादि करे रोटी खायूं था, छो कि तव्हांजो असली संबंधी त उहो ई आहे। इहे त विनाशी संबंधी आहिनि, अॼु माउ पीउ आहिनि कल्ह हली वेंदा, अॼु पति पत्नी आहिनि कल्ह हली वेंदा, है न। ॿिए जन्म में थोरी हो त हूंदो आहे कंहिंजी क़िस्मत, ॿिए जन्म में बि उहे ई पति पत्नी ठहींदा आहिनि। अॼु ॿार आहिनि कल्ह न हूंदा, है न। अॼु ससु सहुरो आहे कल्ह न हूंदा, त इहे त विनाशी आहिनि। ऐं सॼो ॾींहुं त हिननि सां गॾु ई उथो था, विहो था, ॻाल्हायो था न, है न। पाठ कंदे समय बि, भक्ति कंदे समय बि उहे ई यादि ईंदा आहिनि माण्हू। छो यादि ईंदा आहिनि? छो कि असां सॼो ॾींहुं जो कर्म कंदा आहियूं न। ॾिसो गीता में लिखियलु आहे कर्म कंदे बि मूंखे यादि करो। कर्म योगी मतिलबु कर्म कंदे बि मूंखे यादि करो। कुझु बि कर्म करो, चाहे झाड़ू पोछो करो, चाहे सनानु करो, चाहे कचिरो खणो, कुझु बि करो। अगरि हेॾा माण्हू ग्रंथ शास्त्र पढ़े थो, हेॾा माण्हू भक्ति व्रत जप तीर्थ करे थो, तव्हांजे सभु दुखनि खे ख़तमु करण जो इलाज हिकु ई आहे, कर्म कंदे हुए बि भॻवान खे यादि करो। ऐं स्पेशली अन्न ठाहींदे हुए, कमाईंदे हुए,
अन्न जे लाइ जो धन कमाईंदा आहियो, है न। अॼु रोटी जे लाइ त माण्हू कमाए थो, लेकिन उहो बि तव्हां चैन सां नथा खाओ, है न। त तव्हांजो पैसो तव्हां रोटी जे लाइ था कमायो, लेकिन छो जी तव्हां रोटी ध्यान सां नथा ठाहियो, ध्यान सां नथा खायो, त तव्हांजो पैसो काॾे थो वञे? डॉक्टरनि वटि। थोरो सो अगरि इंसान धैर्यता सां सम्झे कि मुंहिंजे जीवन में मुंहिंजो शरीर बीमार छो आहे, मुंहिंजे जीवन में दुख शांति छो आहे, मुंहिंजो मन अशांत छो आहे, मुंहिंजी बुद्धि हेॾे होॾे छो थी भटके, अलाए किथे किथे भटकदी आहे, असांजो मतिलबु बि न हुन वटि छो भटकदी आहे? छो जी अन्न जो मन ते असरु पवंदो आहे, न। इहे असांखे ध्यानु रखिणो खपे। छा करिणो आहे? हिकु त हर कर्म कंदे भॻवान खे यादि करे करो। रोटी ठाहींदे हुए स्पेशली भॻवान खे यादि करे रोटी ठाहियो। ऐं इहे माण्हुनि जो अनुभव बि आहे, न भई कोई बेसमझ हुजे त चऊं बि, लेकिन तव्हांखे त अनुभव बि आहे, तव्हां टिकाणे मंदर में लंगर ठाहींदा ई आहियो, है न। हुते कुझु बि ठहे, स्वादु बि सुठो हूंदो आहे ऐं माण्हू ख़ुशी ख़ुशी बि खाई वेंदो आहे, उन ॾींहुं सुठो बि लॻंदो आहे, है न। त टिकाणे मंदरनि जो वातावरण बि सुठो लॻंदो आहे। छो जी हुते फालतू ॻाल्हियूं न आहिनि। अगरि इंसान चाहे त ॾाढो कुझु करे सघंदो आहे, लेकिन इंसान सोचे थो भॻवानु ई सभु कुझु कंदो। हाणे भॻवानु कीअं कंदो? अगरि तव्हां भॻवान खे यादि ई न कंदव, है न। रोटी ठाहींदे हुए तव्हां हिक ॿिए खे यादि कंदव, तव्हांजी बुद्धि हिक ॿिए वटि ई हूंदी, हा उन ॾींहुं उन ईअं चई ईअं चई, त उहे सभु वाइब्रेशन असांजा भोजन में वेंदा आहिनि, है न। असांजी आत्मा ऐं अखियुनि सां ॾिसंदी आहे, हथनि सां कमु कराईंदी आहे न, आत्मा ईअं सोचे थी ऐं हथ ईअं हिलाए थी, त उहा सॼी सोच उहा भाॼी में पइजी वई। पोइ जेको माण्हू खाईंदो, अगरि उहो बि भॻवान जी यादि में न हूंदो, त उनखे बि ओड़ा वीचार हलंदा। पोइ चईंदो, ॿार बि चईंदा, मम्मी मूंखे अहिड़ा अहिड़ा वीचार ईंदा आहिनि, है न। कई बार ॿारनि जो बि मन हेॾे होॾे भटकंदो रहंदो आहे, न। कई बार रोटी ते बि असरु पवंदो आहे, कई बार कि माउ पीउ त चाहींदा आहिनि असांजा ॿार असां जहिड़ा ठहनि, है न। हर माउ पीउ चाहींदो कि मुंहिंजा ॿार आहिनि मुंहिंजे कंट्रोल में रहनि, लेकिन तव्हांजा अगरि उल्टा सुल्टा वीचार हलंदा हूंदा न, त तव्हांजे कारण ॿारनि में बि उहा संस्कार पइजी वेंदा आहिनि। त माउ पीउ खे इहो बि कॾहिं न सोचणो खपे कि मुंहिंजा ॿार मूं जहिड़ो हुजनि, न। उहे भॻवान जा ॿार आहिनि, भॻवान जहिड़ा ई हुजनि। छो जो असां में केॾी कमी आहे। अगरि असां चऊं असांजा ॿार असां जहिड़ा थियनि, त असांजी कमी बि उन्हनि में ईंदी, सुठी ॻाल्हियूं त ईंदियूं। त असां चऊं इहे सभु त इहे त भॻवान जा ॿार आहिनि, भई भॻवान जहिड़ा ई स्वभाव संस्कार हुजनि। त कई माण्हू सोचंदो आहे न न वरी भॻवान जी भक्ति कंदो मुंहिंजो ॿारु संसार में। भॻवान सिर्फ़ु संन्यास धर्म थोरी स्थापन कई, भॻवान संन्यास धर्म न, भॻवान त गृहस्थी धर्म ई स्थापना कई। ये देवी देवता लक्ष्मी नारायण खे एॾो वॾो पद ॾियण वारो स्वयं भॻवानु आहे। भॻवानु कॾहिं न चईंदो कि तव्हां घर बार छॾे जंगलनि में रहो, है न। इहे त माण्हुनि हीअं कयो आहे, लेकिन सत्युग में लक्ष्मी नारायण घर गृहस्थी वारा हुया, उन्हनि खे बि ॿार हुया, न। भॻवानु त असांखे चईंदो आहे घर गृहस्थी में रहंदे हुए सुख शांति ख़ुशी सां रहो, लेकिन मुंहिंजी मत ते हलंदव त रही सघंदव। त असांखे अगरि असां चईंदासीं बि न इहे त भॻवान जा ॿार आहिनि, भॻवान जहिड़ा हुजनि, मतिलबु उन्हनि जो स्वभाव संस्कार ॾाढो मिठो हूंदो। उहो भले ई उन्हनि जी घर गृहस्थी बि हूंदी, लेकिन उहा घर गृहस्थी में बि ॾाढो सुख शांति ख़ुशी सां रहंदा, न। त बाबा अॼु असांखे छा था चवनि, इहे हमेशह यादि रखो कि अन्न जो मन ते असरु पवंदो आहे, त ठाहिण वारो ऐं खाइण वारो, है न। हिकु बार नियम ठाहींदव त ॾाढो ई सहज आहे। जीअं सम्झो अगरि असां कुझु अहिड़ो कमु कंदा हुजूं जंहिंमें असांखे ध्यानु ॾेई करे कर्म करिणो पवंदो आहे, त हुन समय असांजो दिमाग़ु हेॾे होॾे असां न भटकाईंदासीं, है न।
हुन समय सभु ॻाल्हियूं भुलिजी करे उहो ध्यान सां कंदासीं, न त गड़बड़ थी वेंदी त कुझु नुक़सानु थी वेंदो। न त सुई में धाॻो विझंदा आहियो, सुई में जॾहिं धाॻो विझंदा आहियो त केॾो ध्यान सां विझंदा आहियो। हुन समय अगरि दिमाग़ु हेॾे होॾे हुजे त न विझी सघंदा। ईअं ई बाबा चवनि था जीवन में ॾिसो ॻाल्हियूं त हर हिक जे जीवन में आहिनि। अॼु असां कंहिंखे बि सोचूं था इहे अहिड़ी आहे हिन जे कारण मुंहिंजा माउ पीउ परेशान आहिनि, मुंहिंजो फलानो परेशान आहे, है न। पहिरियों तव्हां ख़ुदि खे ॾिसो, कोई बि ख़राबु न आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। हर हिकु हिक ॿिए सां हिसाब किताब चुक्तू कराइण जे लाइ ॿंधल आहे। उहो चाहींदे हुए बि हुन सां सुठी रीति न हली सघंदो, छो जो हुनजो हिसाब किताब आहे हुन सां। तंहिंखां सुठो त असां ॿियनि खे बुरो भलो चईंदे न चऊं, हुनजे बदिले त असां चऊं कि हिननि ॿिन्हिनि जी बि ठही वञे, हिननि ॿिन्हिनि जो बि जो हिसाब किताब आहे बुरो उहो ख़तमु थी वञे, है न। हीअं चऊं त सुठो न, बजाए टेंशन करूं हुनखे बुरो चऊं, असांजो बि हिसाब थी वेंदो। त जीवन में बसि थोरी सी ॻाल्हियूं आहिनि जो असांखे ध्यानु ॾियणियूं आहिनि। हुन जे लाइ असांखे सॼो ॾींहुं मनन चिंतन करिणो आहे। भई अगरि असांखे केरु कंहिंजे लाइ बि बुरी ॻाल्हि ॿुधाए थो, है न, त असां त सोचंदासीं अच्छा अहिड़ी आहे वीचारी, कीअं रहंदी हूंदी हिन सां गॾु। न, हुन इंसान खे असां केॾी बुरी नज़र सां ॾिसंदा आहियूं, केॾी बुरो सोचंदा आहियूं। पर असांखे हुन समय परमात्मा छा सेखारींदा आहिनि, हुन समय सोचियो हिननि ॿिन्हिनि जो बि हिसाब किताब बुरो जेको बि आहे उहो जल्दी चुक्तो थी वञे। कोई बि इंसान ख़राबु न हूंदी आहे, कोई बि आत्मा ख़राबु न हूंदी आहे, लेकिन जॾहिं हुन में हिसाब किताब चुक्तो करण जो समय ईंदो आहे न, त उहो ओड़ो रूप धारण करे वठंदी आहे, उहो संस्कार जे वश थी वेंदी आहे ऐं उहो ओड़ो कर्म करे वठंदी आहे। त असां त हुनजो उहो रूप ॾिठो, असां त सोचंदासीं अरे हीअ त ॾाढी ख़राबु आहे, मूंखे त ईअं पियो लॻे जीअं मारे ई ॾींदी असांखे। लेकिन हुनजे बदिले असांखे छा सोचिणो आहे, इन्हनि ॿिन्हिनि जो बि हिसाब किताब आहे उहो जल्दी चुक्तो थी वञे बुरो, ऐं इहे ॿई सुठी रीति हलनि। न घर में बि हूंदो आहे न, कॾहिं कॾहिं ससु अहिड़ो रूप धारण कंदी आहे या नुंहुं अहिड़ो रूप धारण कंदी आहे त टियों माण्हू त ड्रिजंदो आहे न। ऐं अॼुकल्ह त माण्हू मारण में बि देरी नथा करनि। त असांखे टेंशन न करिणो आहे, ड्रिजणो न आहे, न। कॾहिं कॾहिं अॼुकल्ह माण्हुनि खे ज़्यादा डर छा लॻंदो आहे कि अरे वरी सुसाइड न करे छॾे, वरी ईअं न, माण्हू ड्रिजाए वेहनि था न, स्पेशली जो लेडीज़ आहिनि उहो कीअं ड्रिजाए करे वेठियूं आहिनि कि मां डिवोर्स वठी वठंदमि, हली वेंदमि, मरी वेंदमि या केस करे छॾंदमि। त छोरा वारा त वैसे ई वीचारा ड्रिजी करे वेठा आहिनि। न, शादी करणु मतिलबु ॾाढो ई सावधानी सां असांखे शादी करणी आहे। न, कॾहिं बि कंहिंजो दिमाग़ु चेंज थी सघंदो आहे, कॾहिं बि कोई कुझु बि असांजो पॉइंट खणी करे माण्हू कोई कुझु बि करे सघंदो आहे कि इहे हीअं था करनि, उहो असां कंहिंखे जवाबु ॾींदासीं न। त ड्रिजण जी ज़रूरत न आहे। असां सोचो हिन ॿिन्हिनि जो बि बुरो हिसाब किताब आहे उहो जल्दी चुक्तो थी वञे, इहे ॿई सुठी रीति सां हलनि, उन्हनि जे लाइ रोज़ु दुआ करो। छो जो असां जेतिरो ड्रिजंदासीं न, जेतिरो नेगेटिव सोचंदासीं न, जेतिरो बुरो सोचंदासीं न, ओतिरो बुरो थींदो आहे। जीअं त असां फालतू सोचंदासीं, जीअं आग में तेल विझणु थी वियो, आग त वैसे ई जलियल आहे, है न। हुन ॿिन्हिनि जे जीवन में कड़ो हिसाब किताब जो समय त हले ई थो, आग त जलियल ई आहे। अगरि असां सोचंदासीं हा ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, त इहे छा कंदा आहियूं, असां आग में तेल विझंदा आहियूं। पोइ असां ॾिस थी वियो न, मूंखे पहिरियों ई डपु हुयो इहे कुझु करे न, ॾिस कई न। त तव्हां पहिरियों ई सुठो सोचे छॾियो आहे, अगरि हुनखे करिणो बि हुजे हा त तव्हांजी सुठी सोच सां उहो थोरो शांति थी वञे हा, थोरो घटि करे हा, ऐं सभी सोचो आहे त न करे हा। न, त हिन समय ड्रिजणो न आहे कंहिंसां बि, न ॿारनि सां,
न नूंहरनि सां न पुटनि सां न कंहिंसां बि न, कोई बि परेशान थी सघंदो आहे। अॼु घर में आहे न सिर्फ़ु नूंहं ऐं पुट ॿार न आहे, ससु बि कॾहिं कॾहिं परेशान थी करे चवंदी आहे मां मरां वञी जंहिंसां, है न। जंहिंजे घर में अगरि नूंहरियूं ठहींदियूं न आहिनि न पुट, त वीचारी उहा हिकु ॾाढी परेशान थी वेंदी आहे। त सोचदी आहे मां कॾहिं मरां बि त बि हीअं कीअं छॾे वञा, छो जो उहो पार्ट वॼाईंदी आहे न, है न। सोचदी आहे न अगरि मां मरां बि वञी करे त इहे ॿई इहे सभु त विड़ी करे ईअं करे वठंदा। लेकिन ईअं थींदो न आहे। असां जेतिरो सोचंदा आहियूं न, असां सोचंदा आहियूं मुंहिंजी ज़िमेवारी आहे, हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, कॾहिं बि हीअं न सोचो हीअं न थी वञे, हीअं न थी वञे। इहे जीअं असां तेल था विझूं, हा, चओ सभु सुठो ई थींदो, सभु सुठो ई थींदो, सभु सुठो ई थींदो। त असांजो सुठो सुठो सोचणु ऐं चइणु, इहे जीअं हुन आग में पाणी विझंदो आहे, मतिलबु हुनखे बुझाइण जी कोशिशि, उहो ॻाल्हि खे ख़तमु करण जी कोशिशि जे लाइ तव्हां इहे संकल्प करो, सभु सुठो थी वेंदो, कुझु न थींदो, कुझु न थींदो। त इहे ई त असांखे जीवन में करिणो आहे न, ॿियो छा करिणो आहे। इन जे लाइ चेकिंग खपे, त सॼो ॾींहुं चेक कंदा रहो ऐं हुनखे चेंज कंदा रहो। त बाबा असांखे छा था चवनि कि सदा अन्न जो मन ते असरु पवंदो आहे, हिन करे रोटी ठाहींदे रोटी खाईंदे उहे करिणो ई आहे, असांखे करिणो ई आहे, भॻवान खे यादि करे ई करिणो आहे। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था कि जो राति जो असांखे सपना ईंदा आहिनि न, उहे ई सॼो ॾींहं जो असां कमु कंदा आहियूं त उन जा ई सपना राति जो बि ईंदा आहिनि। उहो छो ईंदा आहिनि? अगरि तव्हांखे ईंदा आहिनि त उनखे ख़तमु करण जो तरीक़ो छा आहे? बाबा चवनि था सॼो ॾींहुं न कर्म कंदे हुए मूंखे यादि करो, पोइ तव्हांखे बुरा उहे सपना न ईंदा। भई असां अॼु सॼो ॾींहुं जो बि कयो न, कंहिंखे राति जो उहे ई सपना ईंदा आहिनि, या सॼे ॾींहं में जो बि कंदा आहियूं घर गृहस्थी दुनियादारी में त ओड़ा ई सपना ईंदा आहिनि, है न। लेकिन असां सोचंदा आहियूं असांखे सुठा सुठा भॻवान जा सपना अचनि, त हुनजे लाइ तव्हां कर्म कंदे हुए असांजो मन छा थो सोचे, असांजी बुद्धि किथे भॻवान वटि आहे या हेॾे होॾे भटके थी, उन ते निर्भर थींदो आहे। भई असांजो मन जो सोचंदो आहे न, पोइ अगरि सॼो ॾींहुं उहो माण्हुनि जे बारे में ई सोचंदो, कम जे बारे में ई सोचंदो, त राति जो बि उहो हुन ई रास्ते ते सोचंदो न। अगरि असां सॼो ॾींहुं बाबा खे यादि करे पोइ कर्म करूं था, मतिलबु मन में संकल्प आहे कि हा बाबा सां गॾु मां करां थी, भॻवान सां गॾु मां उथां थी, वियां थी, खायां थी, रोटी थी ठाहियां, झाड़ू पोछो थी करां, कपिड़ा थी धोयां, हाणे मां बाबा भॻवान सां गॾु हलो बाबा प्रेस था करूं, हलो बाबा हेॾे था हलूं, त जीअं असांजे मन में हुनजी यादि आहे ऐं बुद्धि हुन सां गॾु हेठि कमु करे थी। हलो बाबा हाणे सभु कमु हुनखे ॾेई बाबा सुम्हूं था, त जीअं में मन में यादि करे सुम्हियासीं कि असां भॻवान सां गॾु सुम्हूं था, बुद्धि हुन वटि परम धाम में हुई, पोइ असांखे सपना, असांजी निंड ॾाढी शांती वारी थींदी। अगरि सपना बि ईंदा त सुठा सुठा ई ईंदा। त इहो अभ्यास कजो, इहे अभ्यास करण सां ईंदो आहे। हिकु ॾींहुं 2 ॾींहं हफ़्तो भर, पोइ धीरे धीरे तव्हांखे अभ्यास थी वेंदो न। सॼो ॾींहुं माण्हू हेॾा वॾा जी ॻाल्हियूं सोचे थो, वैसे थियणो त उहो ई आहे जो ड्रामा में आहे न, कैसेट त उहो ई लिखल ई आहे, तव्हांजी सोचण सां कुझु न थींदो। बाक़ी हा असां सुठो सोचंदा आहियूं त अगरि कुझु बुरो थियण वारो हूंदो त उहो ॿियो सुठो थी वेंदो, हुनजो बुरे जो असरु असां ते न पवंदो आहे। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे परमात्मा खे यादि करे हर कर्म करो त तव्हांखे सपना बि सुठा ईंदा, निंड बि ॾाढी शांती वारी हूंदी न। त उनजे लाइ असांखे छा सोचणो आहे कि पहिरियों संबंधी मुंहिंजो उहो आहे, है न। बसि इहे न सोचो कि हा भई असां ई सभु कुझु आहियूं, न। असांजो पहिरियों सर्व संबंधी केरु आहे? निराकार परमात्मा। उहो असांजी माउ बि आहे, पीउ बि आहे, दोस्त बि आहे, साजन बि आहे,
सखा बि आहे, असांजो दोस्त बि आहे, असांजो डॉक्टर बि आहे, असांजो टीचर बि आहे, है न, असांजो सतगुरु बि आहे। त इहे जॾहिं सोचंदासीं तॾहिं ई असांखे बाबा सां सर्व संबंध जोड़े करे उनखे यादि कंदासीं ऐं उनजी यादि रहंदी असांखे। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे कर्म ऐं संबंध ॿिन्हिनि में स्वार्थ भाव सां मुक्त रहण वारा बाप समान कर्मातीत ठहो। बाबा चवनि था कि कार्य कंदे हुए असांखे छा करिणो आहे, कर्म ऐं संबंध ॿिन्हिनि में स्वार्थ भाव न हुजिणो खपे। भई कार्य कंदे हुए असां संबंध में बि ईंदा आहियूं, माण्हुनि जे संबंध में ईंदा आहिनि, लेकिन बाबा चवनि था कि कमु कंदे हुए उन समय बि स्वार्थ भाव न हुजे ऐं जंहिंजे संबंध में अचूं था हुन समय बि असांजो स्वार्थ भाव न हुजिणो खपे। जॾहिं हद जे मुंहिंजे सां मुक्त थींदा न, तॾहिं ई तव्हां जीवन में अॻियां वधी सघंदा। जीवन में बसि इहे ॾिसो, जो माण्हू मुख सां चईंदो बि आहे तुंहिंजो तोखे अर्पण, अन्न जो मन ते असरु पवंदो आहे, हर कर्म कंदे भॻवान खे यादि करो छोजो हुन जो कमु आहे, है न। एॾा जीवन में माण्हू एॾा ग्रंथ शास्त्र ऐं इहे सभु पढ़ण जी ज़रूरत ई न आहे। ये छोटा छोटा जो ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते ई माण्हू ध्यानु ॾे, है न, उन्हनि ते ई माण्हू ध्यानु ॾे त जीवन में केॾो परिवर्तन अची वेंदो। अॼु तव्हां हफ़्तो भर करे ॾिसो, रोटी खाईंदे समय भॻवान खे यादि करे खाओ ऐं रोटी ठाहींदे हुए भॻवान खे यादि करे ठाहियो, तव्हांजो मन ॾाढो ई शुद्ध थी वेंदो। ऐं कॾहिं बि रुपयो बि तव्हांजे घर में अचे न त सोचिजो इहे भॻवान जी भंडारी में अॼु इहे पैसा आया आहिनि, है न। मूंखे पैसा मिलिया न, अॼु एतिरो कमाए करे आया आहियूं न, है न। पंहिंजे घर में हिकु भंडारी ठाहे छॾो, है न, भॻवान जी भंडारी। रुपयो बि अचे हुन भंडारी में, भई भॻवान बाबा तव्हांजे घर इहो पैसो आयो आहे, ख़तमु ॻाल्हि। बाबा तव्हांजी भंडारी में हिन कम जे लाइ पैसा खणा, हीअ वठी अचिणो आहे, बसि ॿुधाए करे चई करे, हा भई ठीकु आहे बाबा ठीकु आहे, त तव्हां वठी ॾिजो, न त न वठी ॾिजो, बसि ॻाल्हि ख़तमु थी वई, है न। छो जे असां मुंहिंजे पर्स में एतिरा पैसा आहिनि, मुंहिंजे बैंक बैलेंस में एतिरो पैसो आहे, त हुन सां न उहो अगरि पाप जो कमायल उहो पैसो सम्झो तव्हां त ईमानदारी सां कमायो, साम्हूं वारे पाप जो कमायो उहो तव्हांखे पैसो ॾियणो ऐं हुनजी तव्हां रोटी खाईंदा आहियो त हुनजो बि पाप चढ़ंदो आहे। ऐं भॻवान जी भंडारी में चइण सां कंहिंखे बि मिले, चाहे तव्हांजे ॿारनि खे मिले या कंहिंखे बि, उहो बि चईंदो मां पंहिंजी भंडार न, तूं भले रख लेकिन तूं वटि बि भॻवान जी भंडारी थी, ये भॻवान जे पर्स जो आहे, है न। अगरि पंहिंजे पर्स में विझो था त पहिरियों भॻवान जी, हा भई भॻवान जी भंडारी मां बाबा तव्हांजी भंडारी मां एतिरा पर्स पैसा मां हिन कम जे लाइ खणा थो, बसि हुनखे ॿुधाए करे मुंहिंजो पैसो सभु ख़तमु, मुंहिंजो घर, मुंहिंजो बाबा तव्हांजे घर जा कागज़ उहो बि हुन में विझी छॾियो, मुंहिंजो ख़तमु। पोइ किथां जो बंधन थींदो, किथां जो स्वार्थ थींदो, सभु ख़तमु थी वियो। त ईअं बाबा चवनि था कि सदा मुंहिंजो कुझु न सम्झो, सदा तुंहिंजो सम्झो, हर कर्म कंदे हुए, हर हिक सां संबंध निभाईंदे हुए सदा बाबा जो सम्झी करे कार्य में करो, बाबा जा ॿार सम्झी करे संबंध में अचो, त जीवन में सदा हल्का रहंदा। स्लोगन आहे, जो सरल चित ऐं सहज स्वभाव वारा आहिनि, जंहिंजो चित्त सरल आहे, मतिलबु ईज़ी नेचर वारा हुजनि,
है ना, जंहिंजो मन बि सदा ईज़ी, ज़्यादा फालतू न सोचे, जंहिंजी बुद्धि बि सदा हल्की रहे, ऐं जंहिंजो स्वभाव बि सदा ईज़ी हुजे। मतिलबु कंहिंजो ॾाढो कड़क स्वभाव हूंदो आहे, भई सोचो असां त चेंज ई न करे पाईंदासीं, त उहो भॻवान खे सहज रीति बि यादि न करे सघंदा आहिनि, उहो भॻवान जा प्रिय बि न थी सघंदा आहिनि। अगरि असांखे भॻवान जो प्रिय ठहिणो आहे त पंहिंजे स्वभाव खे ईज़ी ठाहियूं। मतिलबु जहिड़ी सिचुएशन, जहिड़ो माण्हू, साम्हूं वारो अगरि क्रोधी आहे त तव्हां शांति थी करे हलो, है न। साम्हूं वारो अगरि ज़्यादा ई गड़बड़ करण वारो आहे त तव्हां हुन सां, हुन जे लाइ शुभ भावना, शुभकामना, हुन लाइ सुठो सोचे करे कमु करो, है न। हीअं न कि अच्छा तूं टेड़ी आहे त मां डबल टेड़ी आहियां, न, तूं होशियारु त मां डबल होशियारु, न, चल तूं होशियारु आहे सम्झी वञो भई उहो हीअं थी करे, तव्हां हुन रीति हलो, हुन सां मतिलबु ठही करे बि हलो, अलर्ट थी करे बि हलो, लड़ाई झगड़ो न करिणो असांखे। त अहिड़ा माण्हू परमात्मा खे सहज रीति बि यादि करे सघंदा आहिनि ऐं परमात्मा जा प्रिय बि हूंदा आहिनि, न। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि न कि हिन दुनिया में त चालाक माण्हू ई अॻियां निकिरी वेंदा आहिनि। चालाक माण्हू भले ई हिन दुनिया में अॻियां निकिरी वञनि, लेकिन उन्हनि जी भॻवान जी लिस्ट में उन्हनि जो नाम हेठि आहे, हा। छो जो हिन जन्म में त माण्हू चालाकी करे अॻियां निकिरी वेंदो, लेकिन उहो त हिन जन्म जो ई कमायल उहो खाईंदो, अॻिले जन्मनि जे लाइ त जमा नथो करे। लेकिन तव्हां ईमानदारी सां हलो था त तव्हां हिन जन्म बि खाओ था ऐं अॻिले जन्म जे लाइ बि जमा था करो, ऐं परमात्मा जी लिस्ट में बि अॻियां आहियो त तव्हांखे छा खपे। सिर्फ़ु हिन जन्म में ई माण्हुनि जे साम्हूं ई अॻियां वधिणो आहे या भॻवान जी लिस्ट में बि अॻियां अचिणो आहे ऐं अॻिले जन्मनि जे लाइ बि जमा करिणो आहे। त बाबा चवनि था जीवन में सरल चित, सरल स्वभाव, संस्कार वारा ई परमात्मा की सहज रीति यादि करे सघंदा आहिनि ऐं परमात्मा जा प्रिय बि हूंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।